we'll move towards comments from our senior SANA member and former president regarding the today's topic of the conference. Tanji Bharpur Tarin mein Iqbal Tareen Sahab. In a moment जहिड़ी ख़तरनाक मोमेंट मां ज़िंदगी में पहिरियों एक्सपीरियंस न कई आहे। साए झंडे खां पोइ मूंखे घुरायो वियो आहे त हाणे मां कुझु पंहिंजा ख़्यालात जी वज़ाह कयां, जॾहिं की हिकिड़ी न 5-10 साज़िशूं थियूं आहिनि ते मुंहिंजे ख़िलाफ़। हिकिड़ो त सभिनी जो साज़िशुनि जो लीडर जेको आहे उहो नसीर मेमन साहिबु, हर उहा ॻाल्हि जेका मूंखे करणी ही करे वियो, हर ॻाल्हि इन हद ताईं जो जेको असां गॾिजी टूअर्स कयूं उहे सभु मुंहिंजा टॉकिंग पॉइंट्स खाई। तंहिंखां पोइ हेतिरियूं बहितरीन तकरीरूं कयूं असांजे भेनरुनि, अमेज़िंग, हिकु हिकु लफ़्ज़ जेको आहे तव्हांजो करोड़नि जे बराबरि आहे, छाकाणि त दिलनि मां इहे ॻाल्हियूं आयूं आहिनि। अॼु आई हैव लर्न सो मच फ्रॉम यू एंड बाक़ी जेका कसर रही उहा साईं मक़बूल साहिब जेको आहे उहो पूरो करे छॾियो। हाणे मां छा कयां, हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां सां इतफ़ाक़ थो कयां त सना कंहिं अलादीन जे चिराग जो नालो न आहे। नंबर 1, यस सना कुझु करे सघे थी, सना हिकिड़ो बहितरीनु कमु करे सघे थी जेको 3 इशूज़ खे हिते कवर करे सघे थो। औरतुनि जी फ्रीडम, हाणे हिकिड़ी शइ तव्हांखे थोरी जल्दी शेयर कयां, तव्हां हितां वेही ॾिसो था त अमेरिका जे अंदरि केतिरी फ्रीडम आहे। लॉट ऑफ विमेन, लार्ज प्रोपोर्शन ऑफ द पॉपुलेशन, फीमेल पॉपुलेशन इज़ अ वर्क फोर्स में आहे। पर तव्हांखे इन ॻाल्हि जी ख़बर न आहे त 1863 में US जे कॉन्स्टिट्यूशन जे मुताबिक़ इमेंसिपेशन एक्ट जेको 1863 में पास थियो, उन में कारनि खे आज़ादी पहिरियों मिले, औरतुनि खे डेकेड्स खां पोइ आज़ादी मिले। नंबर 1। नंबर 2, अॼु बि अमेरिका जे अंदरि कॉर्पोरेट अमेरिका, नॉट दी गवर्नमेंट में केस कंदा उनजे मथां, कॉर्पोरेट अमेरिका में औरत साॻी जॉब रोल में, फॉर एग्जाम्पल प्रोग्राम मैनेजर, औरतूं बि आहिनि मर्द बि आहिनि, औरत खे घटि में घटि तॾहिं बि 25 to 30% घटि सैलरी मिलंदी आहे। अमेरिका एॾो एडवांस मुल्क जंहिंमें तव्हांखे मीडिया ते औरतूं नज़र ईंदियूं, मूवमेंट्स में तव्हांखे औरतूं नज़र ईंदियूं, टॉप मैनेजमेंट में बि औरतूं आहिनि। इट्स अ डिसेप्शन। औरतुनि जे ख़िलाफ़ तव्हांजो स्ट्रगल ॾाढो ॾुखियो स्ट्रगल आहे। लेट्स एड्रेस द एलिफेंट इन द रूम। तव्हांजी जंग हुकूमत जे ख़िलाफ़ न आहे। जॾहिं कारनि जी मूवमेंट हली त हुन में कारनि जे फैमिली जो को हिकिड़ो बि मेंबर न हो जेको कारनि जे इमेंसिपेशन जे ख़िलाफ़ हो। पर जॾहिं विमेन जी फ्रीडम जी मूवमेंट हली अमेरिका में त उनजा मुड़ुस, उन्हनि जा भाउर सभु उनजे इमेंसिपेशन जे ख़िलाफ़ अॼु बि आहिनि। तव्हां साॻे स्ट्रगल में हिते आहियो। डिॼो न चवण में। What you need is a freedom from men. You want men to get out of your way. मर्दनि खे तव्हांजे रस्ते मां हटणु खपे ऐं अकुलमंद मर्द कंदा, अकुलमंद मर्द कंदा। छो? उहे मर्द जेके फैमिलीज़ खे था पालनि, पूरी फैमिलीज़ खे, ज़ाल, ॿार, माउ, भेण, भेनरूं। दिस इज एग्जैक्टली दिस लिविंग स्टोरी ऑफ दिस कंट्री इन अ सोसाइटी। हिकिड़ो कमाइण वारो 6, 8, 9 खाइण वारा। थोरी देरि जा बि जेकॾहिं सोचनि, जेकॾहिं हुनजी वाइफ या हुनजी धीउ जेके कमु करणु कोन था ॾियनि, जेकॾहिं उहा वर्क फोर्स में अची वञे त केतिरो ॿार उन्हनि जो घटिजी वञे। सो की जेका आहे ॿ शयूं आहिनि। इकोनॉमिक्स इज़ ऑलवेज पॉलिटिकल। किताबनि में भले इकोनॉमिक थ्योरीज़ तव्हां पढ़ो, पर इकोनॉमिक्स इज़ ड्रिवन बाय पॉलिटिकल एजेंडास।
सियासत जेको सोसाइटी के ठाहिण थी चाहे जे नमूने सां ठाहिण थी चाहे पोइ उहा कंजर्वेटिव हुजे जेकॾहिं एक्सट्रीम कंजर्वेटिव आहे त से गुड बाय टू योर फ्रीडम्स जेके नौकरियूं हिन वक़्तु अथव इन्हनि खे बि जेको आहे किस्म गुड बाय जेकॾहिं प्रोग्रेसिव गवर्नमेंट अचे थी सोसाइटी इज़ गवर्न बाय वेरी प्रोग्रेसिव लीडरशिप तव्हांखे उमेद थियणु खपे त भई मुमकिन आहे त औरत जे सिस्टम पॉलिटिक्स डिक्टेट्स इट ऐं जीअं असांजे यार एजाज़ चयो त 5 करोड़ आयो हुन में हिकिड़ो वॾो पोर्शन 49% औरतुनि जो आहे तव्हां खां इहो नथो एक्सपेक्ट कयो त तव्हां जेको आहे उहो सॼे सिंध में जेको आहे उहो हथियार खणी जलसा कढंदो जुलूस कंदो नो दैट इज़ नॉट गोइंग टू हैपन पर वोट त ॾेई सघो था न हर 4 सालनि खां पोइ कूड़ो सचो वोट त थिए थो उन में जेकॾहिं तव्हां 100% पार्टिसिपेट कयो पीसफुल तरीक़े सां ऐं पंहिंजी मूवमेंट जा जेके बि तव्हांजो मुक़दस आहे तव्हांजो सॼो मंशूर ऐं ही औरतुनि जो स्ट्रगल को पुराणो ॾाढो पुराणो स्ट्रगल आहे नओं स्ट्रगल न आहे ऐं अञा बि आहे सो मुंहिंजी गुज़ारिश इहा हूंदी तव्हां पंहिंजे रैंक्स खे ते फोकस कयो ऐं ॿियो तव्हांजो स्ट्रगल सेग्रीगेशन न हुजे मूंखे शिकायत आहे तव्हांजो स्ट्रगल जेको आहे अॼु बि सेग्रीगेटेड आहे यू विल नॉट विन दैट वे तव्हांखे इंटीग्रेट करिणो पवंदो सियासी मूवमेंट सां तव्हांखे इंटीग्रेट करिणो पवंदो क्लास मूवमेंट सां तव्हांखे स्ट्रगल इंटीग्रेट करिणो पवंदो मज़दूरनि सां तव्हांखे इंटीग्रेट करिणो पवंदो हारनि सां तव्हांखे इंटीग्रेट करिणो पवंदो यू कैन नॉट विन इन एयर यू आर पार्ट ऑफ द सोसाइटी यू हैव टू गेट एवरीबॉडी टू बी योर फ्रेंड सो तव्हांखे गुज़ारिश आहे त तव्हां पाण खे इंटीग्रेट कयो मेन स्ट्रीम स्ट्रगल्स में ऐं तव्हांजी probability खटण जी वधंदी ॿियो को प्रॉमिस कोन nobody can promise you anything पर probability तव्हांजी खटण जी वधंदी हाणे सवाल पैदा थो थिए त एम्प्लॉयमेंट जेका जेके क्रिटिकल थिए इकोनॉमिक फ्रीडम खां सवाइ फ्रीडम थी कोन थी सघे राइट ओके कीअं कजे सना कैन ऑफर यू एनी जॉब्स और एनीथिंग एल्स बट सना आई विल रेकमेंड सना डू वन थिंग आई विल रेकमेंड पाण ईसी जे मथां छा था कनि Sana can act as an enabler. असीं collaborate करे सघूं था असीं facilitate करे सघूं था टिनि सेक्टर्स खे हिकिड़ो आहे academic institutions जिते तव्हांजो वर्क फोर्स पैदा थो थिए नंबर 2 इंडस्ट्री जेसिताईं सिंधी माण्हू मर्द ऐं औरत जेसिताईं प्राइवेट सेक्टर खे कांकर न कंदो यू विल नेवर एवर 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 सी अ डे लाइफ नेवर गवर्नमेंट जूं जॉब्स जेके आहिनि तव्हांजे माइंड तव्हांजे बॉडी तव्हांजे सोल खे पैरालाइज़ करे छॾंदियूं सो अधी जेका वेठी आहे जेका बिज़नेस में लीड थी करे अधीअ खे गुज़ारिश आहे त पंहिंजे छांव जे हेठां थोरो पंहिंजे बिज़नेस एक्टिविटीज़ खे वधाए ऐं सना सां भले कलेबरेट जेकॾहिं सना इहो फ़ैसिलो करे त सना कैन डू वन नेक्स्ट ईयर व्हेन सना कम्स हियर आई रेकमेंड मां गुज़ारिश थो कयां सना खे मां चोथों सदर आहियो आहियां सना जो कुझु त ख़्यालु कयो बाबा ॼाणा थो सो इंडस्ट्री academic institutions and government जे विच में there should be a conference on creating new jobs because nobody knows I'm telling you मां हिते वेही तव्हांखे ॿुधायां थो मां ॻाल्हायां थो दोस्तनि सां जेके दुबई में हिते कमु कंदा lot of people don't have an idea कि ईंदड़ 10 सालनि में कहिड़ा स्किल्स आहिनि AI में मशीन लर्निंग में कहिड़ा स्किल्स आहिनि जेके तव्हांखे उन मुल्कनि खे खपंदा जिन जी शॉर्टेज आहे nobody knows about it nobody wants to know about it so you have to have an ability to see in future छो त अॼु तव्हां वञो था यूनिवर्सिटी में या स्कूल में it will take you at least 3 years do a diploma decent diploma त 3 साल ताईं कहिड़ा कहिड़ा टूल्स ईंदा कहिड़ा कहिड़ा प्लेटफॉर्म्स जेके आहिनि उहे ठहंदा इंटीग्रेशन छा थींदी सॉफ्टवेयर ख़तम थी वेंदो कस्टम एप्लीकेशन डेवलपमेंट इज विल बी गॉन एवरीथिंग विल बी ऑटोमेटेड सो इफ यू रियली वांट टू बीट AI then be part of it so we have to predict the kehda skills demand mein hunda jeko hai 10 salan ka po ya 4 salan ka po and then universities and those institutions have to produce those skills
And the government has to create the infrastructure. को बि माण्हू बिज़नेस ॾे वञी उन्हनि खे कन्विंस नथो करे सघे त असांजे हिते जेको ॻोठ में इंडस्ट्री लॻायो, never happens. They will only go where they can make money. There's nothing else motivates business. My business में सॼी ज़िंदगी business में रहियो आहियां. And I deal with businesses. And I am part of business. जेसि ताईं they are sure that they can make money. उन्हनि जे लाइ टे शयूं already जेको आहे दोस्तनि आइडेंटिफाई कयो. Infrastructure, number one. Number two, a business environment around in the city, a town, business environment. Hostility न हुजे. माण्हू 24 कलाक वॾो बिज़नेस है, फलाना बिज़नेस है, ये बड़ा काफ़र आहिनि, खून पी विया आहिनि. हो जो खून पी विया आहिनि ॿुधनि था हुनखे ॿ कन आहिनि, हिकिड़ो वात आहे. पोइ ॿुधनि वधीक था, ॻाल्हाइनि घटि था. हाणे 24 कलाक असांजी जेका हुन मथां लानत लॻी पई आहे, त हो कीअं तव्हांजे ॻोठ में ईंदा त बाबा हेॾे न वञो. They will be scared, of course. So we have to create a pro-business environment. And nobody cares about it here. Nobody knows what pro-business environment is. It's all theoretical. Once you have those environments, I'm telling you, you don't have to telegraph the business. They will come to you. Angrezi में कहता है, if you build, they will come. So, ये trade sector से कहन, ॾाढे homework जी ज़रूरत आहे, ॾाढी research जी ज़रूरत आहे, collaboration जी ज़रूरत आहे. I request Sana to please think on those lines, see if Sana can have conversation with the government, have the conversation with academic institutions, have the conversations with potential businesses, and see if next time we have a conference, between them, we will all be the audience, let them talk, and figure out a way how they can really help. Sindhi labor, women will be much cheaper than what they're getting in Karachi and Lahore, I'm telling you. Because we're desperate. So think on those lines. Think on that could bring a silent revolution. I hope.